ऐ मुंहिंजा सिद्दीक़ मुहम्मद करीम मुंहिंजी अमानत थी इन्ही खे मदीने पुॼाइजां। Ali Production. इन्ही मुंहिंजी अमानत खे पाण सां वठी अचजां। इन अमानत खे मां मुहम्मद करीम तुंहिंजे हवाले थो कयां। अल्लाह तो फरमाए मां हवाले थो कयां मुंहिंजो हबीब मुंहिंजी अमानत आहे। अलीअ जे हवाले होॾे अमानतूं आहिनि, हेॾे वरी सिद्दीक़ जे हवाले अमानतूं आहिनि। मुंहिंजे महबूब पाक अलैहिस्सलाम जे प्यारे अलीअ बि कमाल करे छॾियो त सोणे सिद्दीक़ बि कमाल करे छॾियो। रुगो हिकिड़े पासे जो रिकॉर्ड न वॼाइबो आहे, ॿई पासा ॿुधजनि पोइ तुंहिंजो अक़ीदो बचंदो। बाक़ी साईं 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 शिया बि वेचारड़ा चङा आहिनि, वेचारड़ा छा में चङा आहिनि, वेचारड़ा चङा आहिनि जो अहल बैत सां प्यार था कनि। हाणे मां हिकिड़ो तव्हांखे अक़ीदो ॿुधायां, छो त हीअ महफ़िल अहिड़ी नाहे जो हिन महफ़िल खे बदबूदार बणाइजे, हिन महफ़िल खे ख़ुशबूदार बणाइजे। छा कजे ॾाढे जो छा कजे, खुशबूदार बदबूदार न बणाइजे। पर हिकिड़ी मजबूरी आहे तव्हांजे करे हिकिड़ो अक़ीदो तव्हांखे शियनि जो ॿुधायां, पोइ तव्हां खां पुछां थो त तव्हां चओ त शिया भला आहिनि, ऐं तव्हां खां पुछंदुसि त इन्हनि जी अहल बैत सां मोहबत आहे। हवालो मां थो ॾियां, अबा कैसेट थिए थी पक, हे मोबाइल में बि थिए थी, ऐं हिन हवाले जो मां जवाबदार आहियां। जेसीं ताईं जहिड़ो आहियां हयाती आहे, लाड़काणे चवंदो, नसीराबाद चवंदो, मेहड़ चवंदो, शाहपुर चाकर चवंदो, हैदराबाद चवंदो, कराची ओ पिशावर लाहौर ताईं, पर मके मदीने ताईं ॿधल आहियां। हवालो मां थो ॾियां, ॼटकी ॻाल्हि कान्हे, इल्म जी ॻाल्हि कयो, इल्म जी ॻाल्हि ॿुधो ऐं यादि कयो। शियनि जो किताब आहे जंहिंजो नालो आहे जिला उल उयून। नालो त सुठो आहे, अखियुनि जी रोशनी, नालो त इहो अथसि पर आहे अखियुनि जी ऊंदाही। जिला उल उयून किताब जो नालो आहे, जंहिं मौलवी लिखियो आहे उहो शियो आहे। उन मौलवी शिये जो नालो आहे मुल्ला बाक़िर मजलसी। ऐं जीअं असां चऊं न हिन असांजे इलाइक़े में त असांजे सोहणे मशहूरनि वारे साईं फरमायो आहे, चओ सुभान अल्लाह, त असांजे लाइ इहा हुज्जत आहे। असांजे लाइ छा आहे, ॾाढे चओ असांजे लाइ हुज्जत आहे। त मुंहिंजा दोस्त जीअं असां पंहिंजे कंहिं बुज़ुर्ग जो नालो खणो बा फलाणे बुज़ुर्ग चयो आहे त असांजे लाइ इहो अखियुनि जी ॻाल्हि आहे। त जीअं असांजो साईं केवला मशहूरनि वारा हुआ, इहे शियनि जो बि ईअं वॾो आलिम हो, मुल्ला बाक़िर मजलिसी हुनजो नालो हो। हुनजो हिकिड़ो किताब लिखियलु कोन्हे, हुनजा 30-40 किताब लिखियल आहिनि। शियनि जे दुनिया में वॾे खां वॾो आलिम आहे, शियनि वटि वॾे खां वॾो मुस्तनद आलिम आहे, पक्को सचो हुननि जे मज़हब जो, हुननि जे ताईद वारो मौलवी आहे। उन्ही जलाउल उयून में लिखियो आहे, थोरो पंहिंजे होश खे संभाले वेहजां, चवंदे शर्म थो अचे, ख़ुदा जो कसम मूंखे चवंदे हया थो अचे, मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजा दोस्त उथले नथी त मां कीअं चवां। हाणे तव्हांखे रुगो फ़ैसिलो वठिणो आहे त जेके चवनि था शिया वेचारड़ा चङा आहिनि, अहल बैत सां मोहबत कनि था। हाणे ॿुधो त हीअ अहल बैत जी गिल आहे या मोहबत आहे। चवे थो जंहिं महिल फातिमत ज़हरा जो अली सां निकाह थियो, मुल्ला बाक़िर थो लिखे, पोइ फातिमत ज़हरा खे नबी पाक अली साईं जे हवाले कयो। अली साईं फातिमत ज़हरा खे घर वठी वियो। रात बीबी साहिबा अली साईं वटि रही। सुबह जो सवेर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी नमाज पढ़ी पंहिंजी न्याणी सां मिलण विया। परणाई अथमि, लाडली न्याणी आहे, हाणे मिली चांस वञी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो बीबी साहिबा जे घर आया त बीबी साहिबा रोए वेठी। हुज़ूर पाक फरमाइनि था, फातिमा जी मुंहिंजा बाबा छो थी रोई। हाणे फातिमा थी जवाब ॾे, शियो थो लिखे, अब्दुर्रहीम नथो चवे। फातिमा छो थी रोई, शियो थो लिखे त फातिमा जवाब ॾिनो, या रसूल अल्लाह मुंहिंजा बाबा तव्हां जेको मूंखे मुड़ुसु ॾिनो आहे उनजो पेट वॾो आहे, अव्हां जेको मूंखे मुड़ुसु ॾिनो आहे
उन जा ॾंद निकतल आहिनि अव्हां जेको मुड़ुस मूंखे ॾिनो आहे उन जूं अखियूं ॾेॾर जहिड़ियूं आहिनि अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जे वात में बदबू आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उहो सुञो आहे अव्हां जेको मूंखे मुड़ुस ॾिनो आहे उन जा हे हॾा संधनि वारा बेसुरा ख़राब आहिनि मूंखे कुरैश जूं औरतूं ताना थियूं हणनि पियूं त कहिड़ो तोखे मुड़ुस मिलियो आहे इन जे करे मां रोई रही आहियां ओ ख़ुदा बश बिरोही जे ॻोठ जा मुसलमानो अव्हां काबे ॾे मुंहुं कयूं वेठा हो सच ॿुधाइजो त अलीअ जहिड़ो सुहिणो जवान दुनिया में आहे ॻाल्हायो अॼु बि खणी तव्हां सैयद ॾिसो हली मुंहिंजा दोस्त अक्सर करे घणो करे ईअं इल्ला माशा को किथे को शाह साहब सगोरो शिकिल शबात जो सादो हुजे त ॿी ॻाल्हि आहे न त अलीअ जे नसुल जा सैयद सादात जिथे ॾिसंदा आहियूं त सुहिणा हूंदा आहिनि अबो जो सुहिणो आहे त औलाद बि सुहिणी आहे चओ अबो जो सुहिणो आहे त अली औलाद बि छा अली कोझो हो या सुहिणो हो हिकु ॻाल्हि जॾहिं सुहिणो आहे भला ॿिए नंबर में तव्हांजी न्याणी या मुंहिंजी न्याणी मां परणाए ॾियां या तव्हां परणाए ॾियो उहा ॿिए ॾिहाड़े ते पीउ खे चवंदी अब्बा तो मूंखे किनो मुड़ुस ॾिनो आहे असांजे त सिंध में रवाज आहे त न्याणी वीचारड़ी अहिड़ी साबरीन हूंदी आहे जो कुते जे कढ लाइ त बि पुछंदी कान्हे अबे मुड़ुस ॾिनो आहे जेको ॾिनो आहे सो मूंखे क़बूल आहे ख़ुदा जो कसम आहे कुंवार हुजे फातिमा ज़हरा जहिड़ी कुंवार हुजे घोट अलीअ जहिड़ो हुजे वरी परणाइण वारो मुहम्मद अरबी हुजे ऐं फ़ैसिले करण वारो अल्लाह हुजे मुंहिंजा दोस्तो ख़ातून बि हसीन जमीला अली मुर्तज़ा बि हसीन जमीला मुंहिंजा दोस्त उन जे लाइ फातिमा कान चवंदी रुगो शीयन पंहिंजे किताब में इहा ॻाल्हि लिखी छॾी आहे हाणे मां तव्हां खां पुछां थो ॿेली ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर सम्झी ॿुधायो त इहा अहल बैत सां मुहबत आहे या दुश्मनी आहे अहल बैत शुरू ई थिया कंहिंखां अली खां ॾाढो जो कंहिंखां खुली जो कंहिंखां जेके चवंदा आहिनि असां अहल बैत जा हुबदार आहियूं असां अहल बैत जा हुबदार आहियूं अब्दुल रहीम खे हुब कान्हे मां उनखे ॿुधायां थो त चाचा कन खोले ॿुधो जॾहिं सिंध में हिकिड़े बकवास कई ही देवबंदी त अली अहल बैत नाहे हसन अहल बैत नाहे हुसैन अहल बैत नाहे फातिमा ज़हरा अहल बैत नाहे जेको साबित करे उनखे मां लख रुपयो न विझां पोइ अहल बैत जा हुबदार सॾाइण वारा खिगियूं हणण वारा काॾे मरी विया उन्ही खे जवाब ॾिनो हो त अब्दुल रहीम जवाब ॾिनो हो मुंहिंजा दोस्त काॾे विया हुए सैयद सॾाइण वारा वे काॾे विया हैदरी सॾाइण वारा काॾे विया हुबदार सॾाइण वारा मरी विया अॻु में लिखंदा त न अलीअ खे अहल बैत असां साबित कंदासीं ईअं कुंड में वेठे हलवा खाधऊं कुंड में वेठे गजरूं खाधऊं कुंड में वेठे बकर उॾारियऊं ख़ुदा जो कसम मां फ़ख़ुरु नथो कयां मूं कॾहिं ॻाल्हि कान कई आहे पर अॼु कयां थो रब करीम जो कसम घटि में घटि त 50 राइफलुनि जे विच ते मुंहिंजी तक़ीर पे हली 03064755525 वहाबी मुंहिंजा दोस्त रेफरू खणी आया क्लाशन कॉपियूं खणी आया सखर डिवीजन जो कमिश्नर हो उन्ही कमिश्नर 144 लॻाए छॾी असांजा रस्ता बंदि करे छॾियऊं असां अची कोन सघियासीं उन जलसे वारी जाइ ते ख़ुदा जो कसम राति जो लिकी मां 1 बजे पहुतो आहियां सुबुह जो मता पुलिस रोके अहल बैत जे दुश्मन के केर जवाब ॾींदो आधी रात जो लिकी 1 बजे आयो आहियां सॼी रात मस्जिद में सुतो पियो आहियां पुलिस ॿाहिरां घट घेर बंदि कयूं वेठी ही त अब्दुल रहीम खे अचण न ॾींदासीं ख़बर तमल पई जो 12 बजे तक़ीर शुरू थी अब्दुल रहीम अंदर वेठो काॾे विया हुबदार काॾे विया हुबदार अब्दुल रहीम कोन थो मञे असां हुबदार आहियूं हाओ मञा थो तव्हां कुटी खाइण वारा मजना आहियो सिर ॾियण वारो मजनो वेठो आहियां मां ओ मुंहिंजा दोस्त ओ मुंहिंजा भाउ अली असांजो इमाम आहे चओ सुभान अल्लाह अली असांजो इमाम आहे अलीअ जी घरवारी पाक आहे चओ सुभान अल्लाह
नबी की ला दिली बीवी वली की माँ शहीदों के उधर जलवा नबूवत का विलायत का शहादत का खातून दे निहार जे इमाम हन कौनी जे घर में हन जे अली वलिया त उन जे घर में आ जे मोहम्मद नबी आ त उन जे घर में आ विलायत बि उते आ शहादत बि उते आ नबूवत बि उते आ शराफत बि उते आ खातून जन्नत छो चवंदी अलीअ जे लाइ अली सोहणो आ चओ अली अली सोहणो आ उन सोहणे खे अली जी घरवारी छो चवंदी त हुन जा ॾंद वॾा हन छो चवंदी त हुन जे वात में धप आ उहा छो चवंदी त हुन जो पेट वॾो आ उहा छो चवंदी त हुन जूं अखियूं ॾेडर जहिड़ियूं आहिनि उहा छो चवंदी त अली सुञो आ कॾहिं कोन चवंदी इहो शीए इल्ज़ाम हयो आ खातून जे इज़त खे हुन घटायो आ असां सुन्नी ऐलान था कयो त खातून जन्नत खे अली सां प्यार आ हाणे तव्हां खां तो पुछां भली फतवा तव्हां जो ये अहल बैत जा हुबदार हन छा बैत जा रुगो अहल बैत जा दुश्मन कोन्हन मुझे सुने मुर्शिद दस्तगीर जा भी दुश्मन आहिन तव्हां जो कहिड़ो अक़ीदा दिलबर दस्तगीर सैयद आहे या न आहे सैयद आ त पोइ शीए खां पुछो ॾे ख़बर पीराण पीर खे मञींदो आहे खुदा जो कसम दिलबर दस्तगीर जो नालो ॿुधंदो आहे त मरी पवंदो आहे घणो करे त बकवास कंदो जे बकवास न कंदो त बूथ बुछड़ो कयूं कुते वांगुरु उथियो हलियो वेंदो असांजो ईमान आहे त मुंहिंजे अलीअ जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आहे त पीरान पीर दस्तगीर जी मोहब्बत बि ईमान जो जुज़ आहे सचो सैयद आहे जो सचो असां त सैयदनि जे लाइ मथो हणूं असां सैयदनि जी हिमायत कयूं असां सैयदनि जे पारां मुंहिंजा दोस्त धिका खाईंदा वतऊं असां सैयदनि जी हिमायत में ऐं सैयद असां ते कावड़िया वेठा पर सच्चा सैयद मुते न कावड़बा चओ सुभान अल्लाह ॾाढो जो सच्चा सैयद मुते कोन कावड़बा छो त सैयदनि खे ख़बर आहे त ही अब्दुर्रहीम असांजो ग़ुलाम आहे अली अली जी शान में छा ॿुधायां शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार सुभान अल्लाह चओ शाहे मर्दा शेर यज़दा कुव्वते परवरदिगार ला फता इल्ला अली ला सैफ इल्ला जुल्फिकार ॾाढे सुभान अल्लाह मुंहिंजा भाउ तव्हांखे हिकिड़ी अली मुर्तज़ा जी करामत ॿुधायां ॾिसो त सोना शेर ख़ुदा खे ख़ुदा ताला केतिरो इल्म अता फरमायो आहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो जे खिलाफत जो दौर आहे अली मुर्तज़ा मदीने मां मुंतक़िल थी करे पंहिंजे गादी जो हंध कूफे खे बणायो आहे छा खे बाबा अबू बकर सिद्दीक़ मदीने में रहियो उमर फारूक मदीने में रहियो अली मुर्तज़ा हज़रत उस्मान गनी भी मदीने में रहियो पर अली साईं पंहिंजी गादी खणी कूफे में आयो काथे आयो बाबा छो भला तव्हां चओ त मदीनो छो छॾियईं अदा मदीनो छॾियईं कोन मदीने सां हुनजो प्यार हो पर इस्लामी रियासत वधी वई चओ इस्लामी रियासत वधी वई सरहदूं परे परे ताईं थियूं पोइ हज़रत अली मुर्तज़ा चओ त मुल्क जे विच ते गादी जो हंधु ठाहियां जे चारई तरफ़ संभाल हिक जहिड़ी करे सघे
इन जे करे कूफे आयो आ हिकड़े ॾिहाड़े जुमे जी नमाज़ आ शेर खुदा खुतबे जे लाइ उथियो आ मुअज़्ज़िन खे चई बांग चओ खुतबो पढ़ाया मुअज़्ज़िन बांग चई बस कई आ अली खुतबे जे लाइ उथियो आ हाणे खुतबो कोन थो पढ़े वेही थो रहे पाण फरमाइनि था बाबा खुतबो पो पढ़ंदासीं जुमो पो पढ़ंदासीं अॻ में हिकिड़ो फ़ैसिलो कयूं था पोइ था खुतबो ऐं जुमो पढ़ूं माण्हू चओ दाह त खणी केरु कोन आयो आहे कहिड़ो फ़ैसिलो थो हली करे दाह खणी अचे त फ़ैसिलो थिए दाह त आई कान्हे कहिड़ो थो फ़ैसिलो हली करे पाण सॾु कयूं पंहिंजे ग़ुलाम खे फलाना जी क़िबला उथी हाज़िर सही वञ मस्जिद जे पोयां हिकिड़ो घर छॾ ॿियो घर छॾ टे घर में वञ टे घर में ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि उन्हनि ॿिन्ही खे वठी आ त तव्हांखे अली थो सॾे तव्हांजो फ़ैसिलो कयां विड़ी विड़ी ढांगा थिया हो बुछड़ा थिया हो अॼु फ़ैसिलो करायो मुंहिंजा दासरी जमात इंतज़ार में आ हैरत में आ अली अल मुर्तज़ा जो ग़ुलाम वञे थो हिकिड़ो घर छॾे थो ॿियो घर छॾे थो टे घर में वियो त हाओ बराबर ज़ाल ऐं मुड़ुस पाण में विढ़िया बीठा आहिनि झेड़ो लॻो पियो आहे माई बि हुनखे ॻाल्हि पई धक पई हणे हो बि हुनखे धक पियो हणे ॿिन्हीअ खे हज़रत अलीअ जे ग़ुलाम चयो हलो तव्हांखे शेर ख़ुदा सॾनि था अमीरुल मोमिनीन सॾे थो पियो हुकूमत इस्लाम जी हुई अलीअ जो धाको हो देर कान थी आ ॿई ॼणा हली आया माई बि अची हज़रत अलीअ जे आॾो वेठी आ उहो हमराह बि अची हज़रत अलीअ जे आॾो वेठो आ शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला नो फरमाइनि था मां तव्हां सां ॻाल्हायां थो अॻ में ॻाल्हाईंदुसि माईअ सां पोइ ॻाल्हाईंदुसि मुड़ुस सां फ़ैसिलो कंदुसि तव्हांखे मुंहिंजो फ़ैसिलो मञणो पवंदो ॿिन्ही अर्ज़ कयो क़िबला जे तुंहिंजो न मञीदासीं त कंहिंजो मञीदासीं पाण फरमाइनि था विच में तव्हां में केरु न ॻाल्हाईंदो मां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां ॻाल्हायां उहो ॻाल्हाए ॿियो न ॻाल्हाए भली सही पाण हज़रत अली मुर्तज़ा उन माईअ ॾे मुतवजह थियो ओ माई जीजा जी साईं ॻाल्हि सची हुजे त हा कजां कूड़ी हुजे त न कजां क़िबला ॿुधाए पाण फरमाए था तुंहिंजी शादी थियल कान हुई कुंवारी हुई तुंहिंजो सौट हो सॻो उन सां तुंहिंजा नाजाइज़ ताल्लुकात थिया उन नाजाइज़ ताल्लुकात जे करे तोखे पेट में ॿारु थी वियो ॿारु जॾहिं ॼमण जे वेझो आयो तुंहिंजी माउ गुनाह लिकाइण जे लाइ तोखे झंगल में वठी वञी ॿारु ॼणायो ऐं ॿारु तोखे पुट ॼाओ उन ॿार खे कपिड़े में वेढ़े हिकिड़ो खामो हो खॾ जो उन्ही में तुंहिंजी माउ ऐं तूं ॿार खे संभालियो जहिड़े ॿार खे ईअं तोखे ॿाह खां वठी तुंहिंजी माउ घर ॾे रवानी थी 2 मिंट कोन गुज़रिया हिकिड़ो कारे रंग जो कुतो आयो उन ॿार जे कपिड़े में चकु खजी ॿार खे खयो तूं आख़िर माउ हुई तुंहिंजो हिलाल या हराम पो जी ॻाल्हि आहे पर अमड़ त हुई तोखे रहम आयो तो पत्थर खयो पत्थर खणी तो कुते खे हयो कुते खे कोन लॻो तुंहिंजे ॿार खे मथे में लॻो ऐं हो कुतो त भॼी वियो पर तुंहिंजे ॿार जे मथे मां रत निकिरी पई तो मोटी करे उनजी पटी ॿधी कुतो भॼाई उहो पटी ॿधी ॿार खे उन खामे में जेरो जो जेरो छॾे मोटी आई आहे तोखे इन खां अॻिते जी ख़बर ई कान्हे का माई चयोसि ख़ुदा जो कसम आहे ॻाल्हि अहिड़ी कई थी जहिड़ो तूं असां सां गॾु हुए बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तोसां कूड़ केरु हणंदो पाण फरमाईंदा तूं बस कर मुंहिंजा दोस्त अली माई बस कई हाणे हुन मुड़ुस सां तो अली साईं ॻाल्हाए ओ फलाणा जी क़िबला हिन औरत सां तुंहिंजो निकाह थियो आहे हाओ क़िबला हेतिरो अरसो थियो आहे 6 महीना या साल ते हाओ क़िबला चई पर 6 महीननि में साल में हिन तूं घर वारीअ जो अंगु न ॾिठो आहे न हिन तुंहिंजो ॾिठो आहे न तो हिन जो अंगु ॾिठो आहे तूं जॾहिं बि इरादो कंदो आहे
त मां पंहिंजे घर वारी ॾे वञा रात जे टाइम ते तूं अकेलो हूंदो आ तुंहिंजी ज़ाल हूंदी आ ज़ाल ॾे वञण जो इरादो कंदो आ ओचितो तुंहिंजे आॾो हिकिड़ो बभर शेर अची बीहंदो आ उन शींहं खे ॾिसी तुंहिंजी घरवारी बि डिॼी वेंदी आ तूं बि परे भॼी वेंदो आ अॼु ताईं तव्हां हिक ॿिए जो अंग कोन ॾिठो आ अॼु तव्हां विढ़ी पिया हो अॼु मां तव्हांखे अलीअ फैसले लाइ घुरायो आ मुड़ुस तो चए क़िबला सच थो चवी वाकई 6 महीना साल थियो आ निकाह थियो आ पर न मां हिन जे वेझो वञी सघां थो न हीअ मुंहिंजे वेझो वञी सघे थी मां जॾहिं बि इरादो कयो आहे ज़ाल आहे पंहिंजी वेंदो आहियां त हिकिड़ो बभर शेर हूंदो आहे अॻियां ईंदो आहे साहु सुकी वेंदो आहे ज़ाल हिकिड़े पासे त मां ॿिए पासे अॼु वाकई विढ़ी पियासे नफ़रत थी पई आहे शेर ख़ुदा फरमाइनि था हाणे फ़ैसिलो ॿुधो बसि कयो चई ॿुधायो माईअ खे चवनि था माई चए जी क़िबला चए जेको ॿार तूं छॾे आई हुईं तोखे ख़बर कान्हे काॾे वियो उहो वॾो थियो हे जेको तुंहिंजो मुड़ुस आहे सो तुंहिंजो इहो साॻो पेट ॼायो ॿार पत न अचई त मथो खोले ॾिसींसि तुंहिंजे पत्थर जो निशान बीठो आहे ओ मर्द जीव साईं हीअ तुंहिंजी सॻी माउ आहे इन तोखे ॼणियो आहे हाणे माउ ऐं पुट जो निकाह कोन थींदो आहे पर जेको विच ते शेर ईंदो हो सो झंग जो शेर कोन हो मां अली हुयुसि ऐं अवां खे हिक ॿिए खां धार कंदो हुउसि त मुंहिंजी बादशाही में माउ जो ऐं पुट जो ग़लति ताल्लुक न हुजे पोइ आख़िरकार अॼु मां तव्हांखे धार कयां थो हीअ माउ आहे ही पुट आहे हिक ॿिए खां धार थियो मां अलीअ जो फ़ैसिलो आहे या अली अबा हैदरी नारो वरी ताण जो अञा हिकिड़ो वरी हणो अबा अब्दुर्रहीम हैदरी नारे खां झलींदो आहे अलाए किथे झलियो अथव लाड़काने में नसीराबाद में तव्हां वटि हिकु गेरेले में डोकरी में किथे झलियो अथम आख़िर तव्हां बि हिकिड़ी मुंहिंजी कैसेट को ॿुधाए जंहिंमें मां चयो जो त नारे हैदरी न हणो मां ईअं ज़रूरु चयो हूंदो आहे त हैदर त असांजो इमाम आहे ईमान आहे पर अकेलो हैदर न तव्हां नारे तहक़ीक़ हक़ चार यार चओ त ॿेड़ा पार थी पवनि नारे तहक़ीक़ ज़ोर नारे तहक़ीक़ नारे हैदरी कॾहिं झलियो आहे किथे झलियो आहे ईअं रुगो दुकान खे चिमकाइण जे लाइ पंहिंजे दुकान खे वधाइण जे लाइ फलाणो हीअं थो चवे फलाणो हीअं थो चवे ख़ुदा जा बाना सुन्नत जमात अॻे ई टुकड़ा टुकड़ा थी पई आहे सुन्नत जमात अॻे ई कमज़ोर लॻी पई आहे रहंदो खाधो तव्हां जो खानो ख़राब कयो अवां सुन्नत जमात खे गॾु कयो ख़ुदा जो कसम आहे असीं नबी जे बचन जा बि ग़ुलाम आहियूं सहाबा जा बि ग़ुलाम आहियूं नबी जे ख़ानदान जा सैयदनि जा क़यामत ताईं ग़ुलाम आहियूं जेको सही हसब नसब सां सैयद आहे मुंहिंजे अखियुनि जे सिर जो ताज आहे बाक़ी रहियो साल त इल्ज़ाम हणण सां दुकान कोन वधंदो आहे दुकानदारी कान हलंदी मुंहिंजा दोस्त तव्हां केतिरो बि खणी माण्हुनि खे झलियो अब्दुर्रहीम जे तक़रीरुनि ते न वञो तव्हां छो आया हो भली झलण पर माण्हू त अचनि था नबी जा परवाना अचनि था सुभान अल्लाह चओ नबी जा परवाना आया हो कोन आया हो मुंहिंजा दोस्त तव्हां अहले सुन्नत जे उलमा खे अहले सुन्नत जे पीरनि खे अहले सुन्नत जे दरवेशनि खे अहले सुन्नत जे आलमनि खे हाफ़िज़नि खे ॿुधंदा कयो वेंदा कयो मां तव्हांखे सॼी ज़िंदगी कंहिंजे लाइ मनो कान कई आहे हा ईअं चवंदो आहियां त वहाबिन ॾे न वञो शीयन ॾे न वञो सुन्नन जा ग़ुलाम बणिजी वञो या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है या रसूल अल्लाह के नारे से हमको प्यार है और जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा पार है
जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा सभी नथा चो जिसने ये छेड़े छेड़े थे चो जिसने ये नारा लगाया उसका बेड़ा हिकड़ी माई आ मराकश में रहंदी आ 90 साल हुन जी उम्र आ जॾहिं भी को ॾुखियो वक़्तु ईंदो हो वा माई पंहिंजे अखियुनि ते हथ रखी चवंदी ही या रसूल अल्लाह ॾाढे चओ या रसूल अल्लाह ज़ोर सां हीअ अखियुनि ते हथ रखी या रसूल अल्लाह 90 साल गुज़री विया माईअ जो 100 वरियो पूरो थियो माई मरी वई माईअ खे कब्रिस्तान में पूरे मोटी आया हिकिड़ो अल्लाह जो वली हुआ 2-3 ॾींहंनि खां बाद माईअ खे ख्वाब में ॾिसे थो पुछेसि थो फलाणी माई जे जी क़िबला ॾे ख़बर जे जेका पुछी त ॿुधायां जे क़बर में मलाइक ईंदा आहिनि पुछाणे वारा ग़िलाज़ुन शिदादुन सख़्त तबियत जा हूंदा आहिनि उन्हनि जूं अखियूं लाल हूंदियूं आहिनि अखियुनि मां बाहि पई निकिरंदी आहे हथ में गुर्ज़ हूंदा अथनि विज वांगुरु कड़केदार आवाज़ हूंदो आहे माण्हू क़बर में ॾकी वेंदो आहे उहे ॿई मलाइक जॾहिं क़बर में आया हूंदा तोखां पुछाणो त कयो हूंदऊं माई चयो हाओ चई पोइ भला तुंहिंजो हाल कहिड़ो हो माई चवे थी त मुंहिंजी आदत हुई 90 साल जॾहिं बि को ॾुखियो ॾींहुं ईंदो हो अखियुनि ते हथ रखी चवंदी हुअसि या रसूल अल्लाह सभई चओ ॾाढे या रसूल अल्लाह ज़ोर सां या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह मुंहिंजी आदत हुई ईअं चवंदी हुअसि हेॾो मलाइक आया आउं डिॼी वयसि मलाइकनि खे ॾिसी यकदम अखियुनि ते हथ रखियुमि अखियुनि ते हथ रखी क़बर में चयुमि अग़िस्नी या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह रस या रसूल अल्लाह 3 दफ़ा चयुमि 3 दफ़नि खां पोइ अखियूं जो खणी खोलिया त मलाइक हुया कोन मुस्तफ़ा सां मुंहुं बीठो हो सोहणो नबी बीठो हो चओ सोहणो नबी बीठो हो मूंखे चओ 90 साल सॾु कया थी अॼु क़बर में तो ते ॾुखियो वक़्तु हो मां मुहम्मद आयो आहियां माणिक मिट संदो ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो सारियूं सॾ कंदो मुंहिंजो कोहारल के चधणी असांजो तो उन्हनि सां प्यार आहे जेके या रसूल अल्लाह वारा आहिनि बाक़ी असांजो कतई तौर सां न शीए सां प्यार आहे न वहाबी सां प्यार आहे उॾरंदो शीओ अचे ख़ुदा जो कसम पादर बि न हणासि वहाबी उॾरंदो अचे थुक बि न हणासि पर जेको वहाबियुनि जो ऐं शीअनि जो वरी हमदर्द हूंदो उन्ही खे बि उन्ही सां गॾु लेखींदा ई कोन आहियूं असां चवंदा आहियूं जेको सुन्नत जमायत जो ग़ुलाम हुजे सो असांजे अखियुनि जो नूर आहे सुन्नी थियो पक्का सुन्नी थियो न शीअनि जी हिमायत कयो न वहाबियुनि जी हिमायत कयो ॿई पासा बेड़े ते चढ़ो त दस्तगीर वारे बेड़े ते चढ़ो कमल बेड़ो वहाबियुनि जो त कमल बेड़ो वरी शीअनि जो ये ॿई बेड़ा हिकिड़ो हेॾे वेंदो ॿियो हेॾो तूं टुब गरक थी वेंदे लाश बि कोन लभंदी तोखे को खणंदो बि कोन को जेकॾहिं बेड़ी वठणी थी त रसूल अल्लाह जे बचड़नि जी बेड़ी वठी हुज़ूर फरमायो अहल बैती का सफीनत नूह मुस्तफा फरमाया था मुझो अहल बैत नूह जे बेड़ी जे मिसाल आला हजरत अजीब गाल कई चओ सुभान अल्लाह ॾाढे जो सुभान अल्लाह ज़ोर सां चओ अल्लाह जे वलीअ जो ॾिसो फ़ैसिलो त कहिड़ो आहे हाणे तव्हांखे छा ॿुधायमि त हज़रत नूह जी बेड़ी कंहिंखे सॼो आहे रसूलुल्लाह अहल बैत छा भई चओ कंहिंखे सॼो अथई पर वरी सितारा नबी पाक सॼो आहे सहाबनि खे बेड़े में चढ़ो समुंड में हलायो अखियूं तव्हां जूं सितारनि में हुजनि
छो तो पानी घणो आ, न ओलह जी ख़बर पवंदव, न उत्तर जी, न ॾखण जी। पर जमल तव्हां हूंदव वेठल ॿेड़े में, नज़र हूंदी तव्हांजी असहाबनि में त इहो ॿेड़ो सिधो मदीने अची पहुचंदो। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह, जोर सा सल्लल्लाहु। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, मां तव्हांजे अक़ीदे जी ॻाल्हि कंदो आहियां। अक़ीदे जी त पंहिंजो अक़ीदो मज़बूत रखो। न सुन्नत सां, न वहाबिन सां तव्हांजो लाड़ो हुजे, न तव्हांजो शीयन ॾे लाड़ो हुजे। तव्हां कट्टर सुन्नी हुजो, कट्टर कट्टर। तव्हां में ईअं केरु उमेद न रखे त यार वेचारो असां सां ठहियल जागो था। ॿिन्ही पार्टियुनि मां केर बि अवां में उमेद न रखे त असां सां ठहियल आहे। ॿई पार्टियूं तव्हां मां बेज़ार हुजनि, राज़ी हुजे त राणो राज़ी हुजे, मदीने वारो राज़ी हुजे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हज़रत पीरान पीर दिलबर दस्तगीर जे 11 जो महीनो आहे। हिकिड़ी ॿ ॻाल्हि उन जी बि ॿुधायां त ख़बर पइजी वञे, छो त अलीअ जो शान त खुटण जो आहे ई कोन को। पर हाणे मां बि पोढ़ो माण्हू, टाइम बि पूरो पियो थिए, बड़ी ॻाल्हि खे समेटींदा वञूं। अलीअ जे शान खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेकॾहिं बयानु कजे त हेड़ियूं कई कचहरियूं हुजनि, महफ़िलूं हुजनि, अली जो शान खुटण जो आहे ई कोन। सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ऐं असांखे अली वणे थो, पीरान पीर बि वणे थो, जो पीरान पीर औलाद अलीअ जी। तव्हां सभु पीरन वारा हूंदव, जेको बेपीरो आहे सो हथ मथे खणे। अब जेको बिना पीर जे हुजे न, बिना पीर जे हथ खणंदव, भला पीर वारा हथ खणो। ओ मुंहिंजा सोना, के मशहूरी शरीफ जा मुरीद हूंदा, चओ सुभान अल्लाह। के साईं कंबर वारे जा मुरीद हूंदा, के वरी सोहणे साईं जा मुरीद हूंदा, के सोहणे सजण साईं जा मुरीद हूंदा, के कंहिं जीलानी जा मुरीद हूंदा, के वरी सोहणे पीर पगारे जा मुरीद हूंदा। मुंहिंजा दोस्त सभई पीर भलारा, मुंहिंजा भाव असां सभिनी पीरनि जा गुलाम ऐं ख़ादिम आहियूं। Ollie Production. अवां मां केर बि बेपीरो कोन्हे। अवां ॿुधी छॾियो, असांखे अली त वणे थो, पर अलीअ जा बचड़ा बि वणनि था। आहे या न आहे? भिटाई साहब चयो तो मीरा शाह मदद कर अची औखीअ वेर, लिल्लाह लग लतीफ चवे भर पाज़ीअ ॾे पेर। औलाद अली शेर करका माड़ मुरीद ते। मीरा शाह मदद कर मुहय्यदीन मिली, आही अब्दुल लतीफ जो वसीलो वली। हाणे हसनी पीर हली अची करका माड़ मुरीद ते। बेटा साहब तो हसनी भी आ, अली जी औलाद भी आ। कंहिंजी औलाद आ? अलीअ जी औलाद आ, तॾहिं त असांखे वणे थो न। इहो अलीअ जो बचड़ो आहे। ऐं जेको अलीअ जा बचड़ा हसनी हुजनि या हुसैनी हुजनि, अली साईं जी औलाद ॿ क़िस्म आहे। हिकिड़ा सोणे हसन जी औलाद, ॿिया सोणे करबला वारे हुसैन जी औलाद। असांजे लाइ ॿई अखियुनि जो नूर, पर ख़ुदा करे हुजनि सुन्नी। बाक़ी हेॾे होॾे थिड़ी वियो, पोइ ख़ुदा करे घर ख़ुशि वेठो हुजे। पाण मुजादा फिरल सां यारी न रखंदासीं, छो त जेको अबे ॾाॾे खां फिरी वियो सो अब्दुर्रहीम खे बि कोन वणंदो। अब्दुर्रहीम खे उहो थो वणे जेको दिलबर दस्तगीर खे पसंदि फरमाईंदो आहे।
औलिया अल्लाह सा निस्बत रखंदो आ, वलियन जी जमात में शामिल होंदो आ। बाकी तरीको फिटो कई त पो नूह नबी जो पुत्र भी हुयो न, हुयो त नबी जी औलाद। पर अल्लाह ताला फरमाए तो इन्नहु लैस मिन अहलिक, ओ नूह नबी आहे त पुत्र तुंहिंजो पर बेफरमाना, मां अल्लाह इनके तुंहिंजे खानदान मां बि कढी छॾियो आ। याद रखो जेकॾहिं शियो सॾाए वरी सैयद सॾाए, असां उनखे सैयद बि कोन था मञो। क़ुरान तो चवे त शियो थियो आ त तूं नबी जे औलाद खां ई निकिरी वियो आ। नबी जी औलाद वो हूंदो जेको अहले सुन्नत वल जमात जे तरीक़े ते हूंदो। सुभान अल्लाह चओ। गौस पाक जी हिकिड़ी करामत ॿुधो, बस पाण बथियन का वरी नमाज पढ़बी, दुआ घुरबी, अल्लाह सी तव्हां सां सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। माशाअल्लाह सुभान अल्लाह जोर सां चई छॾियो। सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ मुझा प्यारा दोस्त अजीज मुसलमान भा, गौसल आज़म जूं एतिरियूं करामतूं हन जो सॼी ज़िंदगी बयान कर त करामतूं खुटण जूं न आहिनि। हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी ॾाढे ज़ुबान अल्लाह चओ, नक्शबंदी सिलसिले जो इमाम पेशवा आहे। उन जे बाबे जो नालो हो हजरत ख्वाजा अब्दुल अहद। छा नालो हो? ॾाढे ॻाल्हायो। ख्वाजा संदुस बाबो जेको सो कादरी सिलसिले में हजरत शाह कमाल केथली जो मुरीद हो। अबो संदुस जेको बाबो हजरत ख्वाजा अब्दुल अहद नालो आ। मुर्शिद हुनजे जो नालो आ हजरत शाह कमाल केथली जीलानी, जीलानी बादशाह हो। हिकड़े ॾिहाड़े रात जे टाइम ते सुतो पियो आ। हजरत इमाम रब्बानी जे वालिद ख्वाब ॾिठो, सुबह जो पंहिंजे मुर्शिद वटि आयो आ। पंहिंजे मुर्शिद खे चई, सोना मुर्शिद रात मां ख्वाब ॾिठो आ, उन ख्वाब जो ताबीर ॿुधाए। पाण फरमाइनि था कहिड़ो ख्वाब लधो थी? जैसे मुंहिंजे घर जे अंगण में, मुंहिंजे घर जे आॾो हिकिड़ो वण निकितो आ, जंहिं वण जूं टारियूं जेके हुयूं से सॼे रूए ज़मीन में मशरिक़ खां मग़रिब ताईं, शिमाल खां जनूब ताईं चारई तरफ़ पखिड़िजी वयूं आहिनि। पोइ छा ॾिठी? चइबो पोइ मूं ॾिठो त उन वण में जेतिरा ॾार हा, उन ॾारनि में वरी नंढड़ियूं ॾारियूं हुयूं, ॾारनि में वरी नंढड़ा पन हा, पननि में वरी गुल हा। हर हिकु गुल ईअं पियो चमके जीअं आसमान में सितारो चमकंदो आ। ऐं साईं उन वण में अहिड़ी त ख़ुशबू हुई जो मां हैरान आहियां। ऐं उन वण जे ॿाहिरां हिकिड़ो हसीन जमील नौजवान घुमी रहियो आ, जीअं चौकी ॾिबी आ, गाह खे फसल खे संभाल ओ वण जे ॿाहिरां फिरी रहियो आ। उन सोणे जी सूरत त अहिड़ी हुई जो मूं सॼी ज़िंदगी में अहिड़ो सुहिणो ॿार कोन ॾिठो आ। मां तुंहिंजो मुरीद आहियां, तूं मुंहिंजो मुर्शिद आ, तूं पीरान पीर जी औलाद आहियां, मां सिलसिले कादरी में शामिल आहियां, अव्हां सां मुंहिंजी बैयत आ। हाणे मुंहिंजे ख्वाब जो तूं ताबीर त ॿुधा। हज़रत शाह कमाल केथली का मामूली शइ कनि, तमामु वॾो वलीउल्लाह आहे। खिली भाकुर पाएस तो, ओ सोना अब्दुल अहद चे जीव साईं, चे तोखे लख मुबारक हुजन। इन तुंहिंजे ख्वाब जो ताबीर इहो आ, तुंहिंजे पुठीअ मां हिकिड़ो जवान पैदा थींदो जेको इन सॼी रूह ज़मीन तां शिरक ऐं बिदअत खे ख़त्म करे मुहम्मद जे दीन जी तजदीद कंदो ऐं मुजद्दिद हूंदो। अहिड़ो मुजद्दिद हूंदो जो मुंहिंजे महबूब करीम जे सुन्नत खे हर जहान में आबाद ऐं शाद करे छॾींदो। जेके माण्हू बिदअती हूंदा उन तुंहिंजे फर्ज़ंद जे सोहबत में नेक ऐं सालिह बणिजी वेंदा। कुछ अरसे खां पोइ ख्वाजा अब्दुल अहद जे घर इमाम रब्बानी ॼावा। पुटड़े खे खयईं कि मुर्शिद खे ॾेखारियां, हिन जे लाइ तो ख्वाब न ॾिठो, को ॿियो आहे।
मुझा दोस्तों अदीजो नंढड़ो बचड़ो आ बंधड़न में या खीर पिया का बिन ॾींहंनि जो जावला कपड़े में खणी पंहिंजे मुर्शिद जी दरबार में वयो आ जॾहिं मुर्शिद जी दरबार में पहुतो आ अञा अंदर दाख़िल कोन थियो आ जीअं जो दाख़िल थे त मुझा दोस्त ख्वाजा कमाल केथली रहमतुल्लाह ताला अलैह ख्वाजा अब्दुल अहद जे अचण खां अॻे ई उथियो बीठो हुजे मुझा दा मुरीद खे चई मरहबा चई छो तव्हां उथिया बीठा हो क़िबला वेहो चई तूं मुंहिंजो मुरीद आ मां तुंहिंजे लाइ कोन उथियो आहियां पर जेको ॿार खयूं थो अची मां इन्ही जे लाइ उथियो आहियां तो जेको ख्वाब ॾिठो हो उहो तुंहिंजो ख्वाब इन्ही ॿार जे करे सचो थियो आहे इहो तुंहिंजो ॿार वक़्त जो मुजद्दिद थींदो जेको मुंहिंजे रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे जीआरींदो उन्हीं इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जो वाक़ियो आहे अज तोखे ॿुधायां तफ़सीर जो हवालो बि तोखे ॿुधाए छॾियां तफ़सीर जो नालो आहे मज़हरी हज़रत मौलाना सनाउल्लाह पाणीपती जो लिखियल आहे उलमा वटि मशहूर तफ़सीर आहे उन्हीं तफ़सीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियल आहे इमाम रब्बानी जो उहो तोखे ॿुधायां इंशाअल्लाह ताला तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा बुज़ुर्ग सनाउल्लाह पाणीपती लिखे थो त ख्वाजा साहब हज़रत इमाम रब्बानी पंहिंजा ॿ साहबज़ादा हजरत ख्वाजा मोहम्मद सईद चो सुभान अल्लाह ॾाढे सुभान अल्लाह आई हजरत ख्वाजा उर्वतुल वुस्का सदन ॿियो नंबर साहबज़ादो लाहौर में हिकिड़े मौलवी साहब जे मदरसे में छॾिया पाण फरमाइनि था बाबा इन मुंहिंजे बचड़नि खे पढ़ाए ठीकु आहे साईं उन मौलवी साहब हजरत इमाम रब्बानी जा ॿई साहबज़ादा पढ़ाइण शुरू 15-20 ॾींहंनि खां पोइ साहबज़ादा घर घुमण आया पंहिंजे उस्ताद खे बि वठी आया उन उस्ताद चयो त मूंखे तव्हां पंहिंजे वालिद साहब सां मिलायो मां तव्हांजे बुज़ुर्ग वालिद साहब जो दीदार कयां मां ख़ादिम आहियां तव्हांखे पढ़ायां थो अवां मुंहिंजा शागिर्द हो पर अवां जो बाबो वली आहे उन वलीअ जो मां दीदार कयां हलो साहबज़ादा वठी आया हवेली शरीफ़ जे ओताक में रहायूं उस्ताद जी ख़िदमत कयूं सुबह जी नमाज खां पोइ इमाम रब्बानी सां मुलाक़ात थी उस्ताद जी ख़िदमत कयूं ॾाढो अदब कयूं त मुंहिंजे बचड़नि जो उस्ताद आहे उस्ताद खे तोहफ़ा तहाइफ़ ॾेई सुबह जो रवानो फरमायूं जमल उस्ताद रवानो थी वियो आहे तमल ख्वाजा इमाम रब्बानी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे ॿिन्ही साहबज़ादनि खे घुरायो आहे घुराए फरमाइनि था बाबा उस्ताद त तव्हांजो ॾाढो क़ाबिल आहे पढ़ियल ॾाढो होशियार आहे पर मां छा कयां तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त छा लिखियल आहे शकीयुन अरबी में सिंधीअ में माना बदबख्त उस्ताद तव्हांजो आहे मां बचड़ा त छॾिया आहिनि पर अॼु मां ॾिठो त मां त हिन जे पेशानी ते कुदरती लिखियो पियो आहे बदबख्त ऐं इहो अल्लाह वारा पढ़ंदा आहिनि सभु कंहिंखे ख़बर कान पवंदी आहे दुआ कयो अल्लाह सी तव्हां असांजी पेशानी ते सईदुन लिखी छॾे छा लिखे बाबा सईदुन लिखी छॾे नेक बख़्त लिखे शकीयुन बदबख्त न लिखे इमाम रब्बानी जमल ईअं चयो त बाबा तव्हांजे उस्ताद जे पेशानी ते लिखियो पियो आहे बदबख्त त ॿई शागिर्द ॾकी विया बाबा असांजो उस्ताद आहे बाबा उस्ताद आहे त मुंहिंजे हथ में त कोन्हे जो तक़दीर में आहे शागिर्द जो मुंहिंजा बाबा तव्हां दुआ घुरो अल्लाह साईं असांजे उस्ताद जे पेशानी तां या शकावत दूर करे सआदत लिखी छॾे छा लिखे सआदत लिखे पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाया था 2 मिंट बीहो मां मुराक़बो कयां हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह मुराक़बो फरमाइनि था हजरत इमाम रब्बानी मुराक़बे करण खां पोइ मथो मथे खयो आहे पाण फरमाइनि था अब्बा मां मुराक़बो त सरहंद शरीफ़ में कयो आहे पर मां लोह महफूज़ में ॾिठो आहे चओ सुभान अल्लाह किथे ॾिठो आहे लोह महफूज़ में लिखियल आहे त उते बि लिखियो पियो आहे शकीयुन बदबख्त पर तक़दीर 2 क़िस्म हूंदी आहे हिकिड़ी दुआ सां टरी वेंदी आहे ॿी दुआ सां बि कान टरंदी आहे
तवाजे उस्ताद जे लाइ जेको बदबख्त लिखियल आ उहा तकदीर आ जेका दुआ सां बिका न टरंदी आ तंहिंजे करे मां मजबूर आहियां दुआ घुरा हा टरी पवे हा पर हे ओ क़िस्म नाहे हे ॿियो क़िस्म आ कहिड़ो क़िस्म आ अहिड़ो क़िस्म आ जंहिंसां इहा तकदीर टरंदी न हिकिड़ी तकदीर दुआ सां टरी वेंदी आ पर हीअ तकदीर अहिड़ी आ जेका दुआ सां टरंदी कान्हे पुटड़ा कदमनि ते किरी पिया बाबा वरी भी का मेहरबानी थे दुआ फरमायो हजरत पीरान हजरत ख्वाजा मुजद्दद अल फसानी रहमतुल्लाह अलैह 2 मिनट वरी मुराकबो कयो आ मुराकबो करे वरी मथो मथे खयो आ पाण फरमाइन था हाओ मुखे हाने याद आयो वा पीरान पीर बगदाद वारे जो चवण वा त जेका तकदीर दुआ सां भी का न टरंदी आ उहा मुझे दुआ सां टरी वेंदी आ तंहिंजे करे हाणे ईअं था कयूं जो मां इमाम रब्बानी पीरान पीर जे वसीले सां दुआ घुरां थो या इलाहल आलमीन अब्दुल कादिर जीलानी जे सदके अणटर तकदीर तूं टारींदो आ हिन फ़कीर जी दुआ बि पीरान पीर जे सदके क़बूल फरमा 2 मिंटनि खां पोइ हज़रत साईं फरमाइनि था बच्चा तव्हांखे मुबारक हुजे जो तव्हांजे उस्ताद जी पेशानी ते लिखजी वियो आ नेक बख्त हजरत इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हा त मुंहिंजूं दुआऊं बि हजरत पीरान पीर जे वसीले सां क़बूल थींदियूं आहिनि सभई सुभान अल्लाह चओ ज़ोर सां सुभान अल्लाह चओ मुंहिंजा दोस्त अल्लाह वारनि जो पाण में ठाहो हूंदो आहे अल्लाह वारा पाण में मोहब्बत कंदा आहिनि अल्लाह वारा हिक ॿिए जो एहतराम कंदा आहिनि अल्लाह वारनि वटि ग्रुप बंदी कान हूंदी आहे अल्लाह वारा हिक ॿिए जे शान खे ॿुधी ठरंदा आहिनि आओ तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पोइ दुआ ख़ैर जी घुरां लाहौर जो शहर आहे चओ सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो अॼु खां 300 साल अॻु जी ॻाल्हि आहे चओ सुभान अल्लाह 200-300 साल सन्नु याद मूंखे चिटो नाहे पर अंदाज़ो आहे त 200 साल खां मथे आहे 300 साल खां घटि आहे इन्ही दरमियान जी ॻाल्हि आहे मुंहिंजा दोस्तो उहो ज़मानो आहे जंहिं ज़माने में लाहौर में रंजीत सिंह सिख जी हुकूमत हुई कंहिंजी बाबा ॾाढे चो सॼे पंजाब ते सिखनि जी हुकूमत हुई ऐं जेको सिखनि जो सरदार हो उन जो नालो हो रंजीत सिंह उन्हीं जमाने में लाहौर में 2 घर रहा हिन पासे मुसलमान जो घर रहा हिन पासे सिख जो घर रहा उन सिख शादी कई आहे मुसलमान जी नियत खराब थी पई आहे मुस्तफा फरमाए तो तुझे पाड़े में काफर हुजे त हुन जो हया कजा सुभान अल्लाह चओ पाड़े में काफर हुजे काफर जे घर में भी बुछड़ी नियत न कजा असां त मुसलमाननि जे घरनि जी बेहरमती कयूं था मुसलमाननि जी इज्जत लुटे थो पियो अल्लाह से शरह सां तव्हांखे हिदायत फरमाए चओ आमीन उन मुसलमान जी बदनियत हुजे या सिखणी जेका आहे सिखणी इहा इन्ही के मां पाण ॾे छिकियां कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी शादी खां बाद में उन सिख पंहिंजी घरवारी खे खयो पंहिंजे साहुरनि सां मिलाइण सतावड़े ते पियो वञे पर प्यादल पिया वञनि ॿिन्ही खे सुवारी कान हुई माई भी पंधा तो सिख भी पंधा ॻोठ खां ॿाहिरि निकिता हिन मुसलमान खे ख़बर पई त हाणे ॿई ॼणा झंग में वञनि था पाण सां तलवार भी खयई घोड़ो भी कायई सिधो अची झंग में हिननि सां मिलियो पाड़ेसरी हा हिक ॿिए खे सुञाणंदा हा सिख चयो ॾे ख़बर मुसलमान काॾे थो वञे चई मां फलाणे ॻोठ थो वञा मुसलमान पुछुसि तूं काॾे थो वञे चई मां भी इन्ही ॻोठ ॾे थो वञा मुंहिंजा साहुरा आहिनि मुसलमान अटकल करे चयो त हीअ घोड़ो मुंहिंजो तुंहिंजे हवाले आहे पंहिंजी घरवारी खे घोड़े ते खणी वञ मां प्यादल थो वञा तव्हां प्यादल न वञो सिख चयो ठहे कोन थो घोड़ो तुंहिंजो मालिक तूं पंध थे मां वरी घोड़े ते चढ़ा बाक़ी हले भी तूं एॾे थो हाणे भला मुंहिंजी घरवारी खे घोड़े ते पाण सां खयूं हल मां भी तोसां गॾियो थो हलां ईअं कंदे मुसलमान जी त नियत इहा हुई हा जब तकड़ी हिन हा कई सिख खे शक पियो सिख चयो तकड़ी हा कई थी मूंसां ख़यानत त कोन कंदे न चए न ख़यानत कहिड़ी पाण पाड़ेसरी आहियूं
तू प्यादल तो हली मां घोड़े ते तुंहिंजी घरवारी पुठियां वेठी आ ॻाल्हियूं कंदा था हलूं ख़यानत कहिड़ी गॾु हूं धार त कोन धार हुजऊं त ख़यानत थे सिख तो चई मूंखे ज़मानत ॾे ज़मानत जी जंग में केरु ज़ामिन ॼाए जी वॾे पीर अब्दुल कादर दस्तगीर जो हथ ॾे चओ सुभान अल्लाह दिल बर दस्तगीर जो हथ ॾे त मूंसां ख़यानत न कजां चई न साईं क्या न कोंद से मुंहिंजो तुंहिंजे विच ते पीरान पीर दिल बर दस्तगीर तुंहिंजो मुंहिंजो ज़ामिन आहे हिंदू चकदम देर कान कई माईअ खे चई हिन सां घोड़े ते वेह ॿई ॼणा घोड़े ते मुस्लमान ऐं माई हुनजी सिखणी अॻियां हो चारो सिख हले पियो जंहिंमहिल घाटे जंग में आया आहिस्ता आहिस्ता तलवार कढी हुन मुस्लमान ठगी कई आहे ज़बरदस्त ताक़त वारे नमूने सां उन सिख के धक जो हई ते बेचारे जी मुंडी लही वई औरत के जी खबरदार तुझो मुर्स मरी वियो हाणे तू मुंहिंजी आ इएं करे वठी घोड़ो भॼाईंदो वञे उहा सिखणी वेचारी मजबूर आ वेठड़ी आ पर कमल इएं पोइते पई निहारे वरी अॻिते हले वरी पोइते निहारे हिकु दफ़ो ॿ दफ़ा मुस्लमान चवेस तो पोइते छो थी निहारी जे पोइते इन्ही जे करे निहारियां थी त मुड़ुस त मरी वियो पर ज़ामिन देर छो कया मुझो ज़ामिन सघो आ सुभान अल्लाह इहो देर कंदो ई कोने को जल दस्तगीर रखे मां ज़ामिन ठाहियो हो मुंहिंजा दोस्त जा माई ईअं सॾ कयो आ मीरा शाह मदद कर मुंहिंजे दस्तगीर दिली मुंहिंजा दोस्त दी माई रड़ कई आ ईअं चयो आ त दस्तगीर देर छो कई आ अञा 4 कदम अॻिते कोन हलियो आ त हिकिड़ो शख़्स आ जंहिंजे मुंहं जे मथां कपिड़ो आ नीरे रंग जो घोड़ो आ अॻियां फिरी आयो आ चवे तो ओ ज़ाहिर में मुस्लमान सॾाइण वारा पोइते मोट जेको दस्तगीर खे ज़ामिन कंदो आ उन जी दस्तगीर मदद कंदो आ मां हिननि जे मदद जे लाइ बगदाद मां हलियो आहियां पोइते थी अहिड़ी हुनखे हकल नहीं जो निसाल छॾाए मोटी आया उनी लाश जे मथां पीरान पीर अची बिहारियुसि ओ जो सिख मारियो है जंग में हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह पांजे लकड़ जे इशारे सा उनके इशारे चवन था कुम बिइज़्निल्लाह उथी अल्लाह जे इज़्न सा ओ सिख जेरो थी चवे तो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ओ मुसलमान ही हाने मुसलमान अग में सिखो हाने मुसलमान मुझी जमानत तो मुझे जमानत में ख़यानत कया हाने हिन जे एवज में तो जो सिर कलम तो कया पाण लकड़ जो इशारो फरमायूं तो उते जो ते ढेर थी मरी वयो सिख के चऊं तो ते केस थे तो मुझो नालो खणजा जो घोड़ो भी तोखे आयो ज़ाल बिकाई घोड़ो बिकाई मुसलमान थी गोठ आयो पांजे बिरादर सा गाल कई उन मुसलमान जे माटन घोड़ो सुञातो केस कयो जज वट केस हलियो मुंहिंजा दोस्त हुन सजी शाहिदी ॾिनी त हेड़े नमूने सा मूंखे मारियो हई मां ज़ामिन पीरान पीर ॾिनो हो पर पीरान पीर जी करामत सां मां ज़िंदा थियो हां हिनखे मूं कोन मारियो आ हिनखे दस्तगीर जे करामत मारियो आ मुंहिंजा अदा जमल इहा फैसले जी ॻाल्हि थी आ तमल जज चवे तो हाओ बराबर पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जो वडियो करामतूं आहिन उनमें 250 घर सिखन जा हजरत पीरान पीर जी करामत ॾिसी वे सभई सिख वरी मुसलमान थिया हो अकेलो त अॻई मुसलमान हो पर ॿिया 250 घर भी मुसलमान बणजी वया अदा पीरान पीर बचड़ो कंजो आ चो अली जो कंजो बचो आ जे बचड़े में हा ताकत आ त अब्बे अली में केडो मकाम होंदो हजरत अली जे फर्जंद में हा कुवत आ हजरत अली उल मुर्तजा जे बचड़े में हा ताकत आ त शेरे खुदा में केतरी ताकत होंदी असा चौथा अली असा जो इमाम आ सभई चो अली असा जो
उन इमाम जा तव्हां सां गुलाम आहियूं, उन जे आल जा भी गुलाम आहियूं, पर गुलाम आहियूं सुन्नत जमाअत जा जंजो अकीदो सही आ। न शियन सां असांजो वास्तो आ, न वहाबन सां असांजो वास्तो आ। असां उन्हनि मां कोन आहियूं जो चवंदासीं त वेचारड़ा शिया बि चङा आहिनि, के वरी चवंदा त वेचारड़ा वहाबी बि चङा आहिनि। हो बि वेचारा, हो बि वेचारा, त तूं छा आहे? अल्लाह हिदायत करे चओ आमीन। मुझा दोस्तों पक्का थियो, सच्चा थियो, सुन्नी थियो, आशिक थियो, शियन खां भी पाण के बेजार कयो, वहाबन खां भी पाण बेजार कयो। इंशाअल्लाह ताला तव्हां असांजा मदीने वारे साईं जे दामन में हथ हूंदा। अल्लाह ताला हिन ॻोठ खे आबाद फरमाए, हिन जमात खे आबाद फरमाए। असांजे दोस्त मोहम्मद सईद आ, हुनजो भाउ आ, हुनजा माइट आहिनि, माशाअल्लाह सालो साल जलसो कराइनि था। अल्लाह सी तव्हांजे माल में, रिज़्क में, बच्चन में, दीन में, ईमान में बरकतूं नाज़िल फरमाए। अॼु चिठियुनि जो ॾिहाड़ो नाहे, ॻाल्हि इहा अथव त चिठियुनि जा तक़रीबन मां तक़रीर में जवाब ॾेई छॾिया, नई ॻाल्हि का बि कान्हे। हाणे तव्हां जेकॾहिं ज़बरदस्ती कयो था त कुझु मुते रहम कयो, मां पोढ़ो माण्हू आहियां, पोढ़ो माण्हू, पोढ़े खे घणो थकाइबो नाहे। अदाए लिखे तो त साईं के माण्हू असां कादिरन खे पादरी था चवनि। हाणे इहा का ॻाल्हि आहे, फज़ीलत आहे। अबा कादरी तरीक़ो अब्दुल कादिर ॾे मंसूब आहे। हाणे जेको पीरान पीर जी निस्बत खे पादरी चवे, उहो पाण पादरनि जो हक़दार आहे। ये चवण वारो ग़लत आ, न चवण खपे। कंहिं बि तरीक़े वारे खे, बुजुर्गनि जी निस्बत वारे तरीक़े खे घटि वधि न ॻाल्हाए। के माण्हू असांजे इलाइक़े में आहिनि, चवनि था त काफ़र खे बि काफ़र न चओ। छा चऊं? सभा गॾह खे गॾो चइबो या गऊं? न न वीचारे गॾह खे गॾो न चओ, मता सुभाणे गऊं थी पवे। खुदा जी का हिदायत थे, काफ़र खे काफ़र चइबो, काफ़र खे काफ़र कुरान में कोन पढ़ंदा, कुल या अय्युहल काफ़िरून, ओ काफ़िरो। काफ़र खे छा चइबो? कुरान तो चवे चवणो आहे, काफ़र खे काफ़र चइबो। औरत मस्जिद में बुहारी ॾे या न, मर्द मरी या न, माई के चो तो घर बुहार, मस्जिद के पाणे मर्द बुहार ॾींदा। बाक़ी जेकॾहिं कंहिं अमड़ खे, कंहिं भेण खे पाकाई हुजे, छा हुजे, ॾाढो चओ, पाकाई हुजे त पोइ ऐं बेपर्दगी बि न थिए, इहो बि शर्त आहे। बेपर्दगी बि, पर्दो हुजे, ॿियो धारियो न हुजे, त पोइ अल्लाह जे घर खे बुहारी ॾेई सघे थी। फोन ते या मोबाइल ते निकाह कजे या न, न अदा न कबो। काफ़र या मुशरिक जे इस्तेमाल थियल थांव खे मुस्लमान इस्तेमाल करे कुतो थांव विञाए वे खाईंदो, मुशरिक ऐं काफ़र जो थांव बि न खाईंदो। किस्तनि ते सामान वठण जाइज़ आहे या न, इन जा ॿ जवाब आहिनि। किस्तनि ते सामान वठण जा ॿ जवाब आहिनि, हिकिड़ो त जाइज़ आहे, ॿियो नाजाइज़ आहे। जाइज़ कहिड़ो आहे? बाबा हे 50 रुपए जी शइ आहे, पोइ तूं अॼु ॾीं, सुभाणे ॾीं, 5 महीने ॾीं, साल खां पोइ ॾीं, इहा 50 रुपयो ॾिजां, इहो जाइज़ आहे। पर जेकॾहिं किस्तनि ते चवे थो बाबा आहे हीअ शइ 20,000 जी, पर तोते किस्तूं कयूं था 6 महीननि जूं, तूं असांखे 45,000 ॾिजां रखत वारा, इहो हराम। ओधर ते पैसा वधाए वठणु हराम। ये सब पढ़ाईंदे जा। शराबी जंहिं गिलास में पानी पिए, उन में पानी पीजे या न, अल्लाह से शराबन खां बचाए चओ आमीन।
हुजूर फरमायो आ त शराबी जमल शराब हथ में खणंदो आ उन जो ईमान मोकलाए वेंदो आ। शराब पीते ही मरी पियो त काफ़र थी मरी वेंदो आ। त जेकर हुन जा थाम हुजूर जे ज़माने में शराब जा थाम हुजूर भञाए छॾिया। पाण शराब जा थाम न त हुजूर चइबो हाणे धोई पोइ इस्तेमाल कयो, पाण फरमायो इहे थाम भञी साड़े छॾे। असां हिकिड़ी पीरान पीर जे नाले ते मेह बासी आहे। हाणे असां उहा ख़ैरात करणु था चाहियूं। जेकॾहिं मस्जिद लाइ ॾिजे त जाइज़ थींदो या न। तव्हां उनखे ख़ैरात करण जे बजाए उनखे पिड़ीअ ते विकिणो ऐं विकिणण खां पोइ जेके पैसा मिलनि उन पैसनि खे मस्जिद में लॻायो। मस्जिद में लॻाए चयोसीं त ही पैसा पीरान Ollie Production.